नाजरीन, आवाज न्यूज़ में भलीकार आऊं आया बिशारत सुमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। अवाम वफाकी हुकूमत मां बेज़ार थी चुको है। महंगाई अवाम जी चेल चिबी करे छड़ी है। अज जन्मभूमि में पीटीआई जो सियासी मौत वाक़ थियो। कैंटोनमेंट बोर्ड जूं चूंडों को गैर मामूली मुकाबलो न हो। नून लीग के सदर शहबाज शरीफ जो सियालकोट में वर्कर्स कन्वेंशन के खिताब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बिजली के बिलन ते इनकम टैक्स के रद्द करे छॾियो। महंगाई का छुटकारो हासिल करण लाइ पीटीआई की हुकूमत के घर बेड़ो करणो पवंदो। महंगाई खिलाफ अवाम के घरनि मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। ॿाहिरि न निकिरंदासीं त इमरान खान जा हमला जारी रहंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान। कौमी सलामती बाबत वज़ीर आज़म के सलाहकार डॉक्टर मोईद यूसुफ चयो आहे त भारत अफ़गान सरज़मीन के पाकिस्तान के खिलाफ़ दहशतगर्दी के लिए इस्तेमाल कियो। पाकिस्तान सदाई अफ़गान जंग के खात्मे लाइ ॻाल्हियुनि ऐं सियासी टाकरे की हिमायत कई। आलमी बिरादरी के वॾियुनि ताक़तुनि ऐं अफ़गानिस्तान के वेझनि पाड़ेसियुनि सां इतफ़ाक़ी राय सां अॻिते वधणु घुरिजे। ओपोजिशन लीडर आई नून लीग के सदर शहबाज शरीफ इलेक्शन कमीशन के पंजाब आई खैबर पख्तूनख्वा बार मेंबरन की मुकर्ररी लाइ वज़ीर आज़म इमरान खान के जवाबी ख़त लिखी छॾियो। शहबाज शरीफ पारां इलेक्शन कमीशन में पंजाब के मेंबर लाइ जस्टिस रिटायर्ड तारिक इफ्तिखार और जस्टिस रिटायर्ड मुश्ताक अहमद जा नाला तजवीज़ कया विया। खैबर पख्तूनख्वा में इलेक्शन कमीशन के मेंबरन लाइ सैयद अफसर शाह, सरदार हुसैन शाह और सोहेल अल्ताफ़ जा नाला तजवीज़ कया विया। तालीम खाते पारां सामान की गैर कानूनी खरीदारी में IBA सखर जा अमलदार मुलवस हुजण जो इंकशाफ। ऑब्जर्वेशन मेमो में सामान की खरीदारी लाइ कमेटी की जोड़जक में कानून की वञकड़ियूं ज़ाहिर थियूं। ऑब्जर्वेशन में चयो वियो आहे त SPPR रूल्स की उबतड़ कमेटी में खानगी माण्हू खया विया। IBA सखर के वाइस चांसलर के कानून की उबतड़ कमेटी जो चेयरमैन बणायो वियो। सिंध हुकूमत पारां डिघी शख्स नसीर सुमरो के इलाज जो खर्च भरण जो ऐलान। सेहत खाते पारां आगा खान अस्पताल के लेटर जारी किया वियो। सेहत खाते की वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो जो चवण हो त नसीर सुमरो जो सरकारी खर्च से आगा खान अस्पताल में इलाज करायो वेंदो और खेस इलाज में हर मुमकिन सहूलियत फराहम कई वेंदी। हौसपुर बरसां दुरानी मार्जे कचे वाले इलाके में हथियारबंदनि सां अगवा थी वियल 3 नौजवाननि की बाज़ियाबी लाइ SSP कश्मीर अमजद अहमद शेख जगवाणी में मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस की गोट जीअन जागीरानी ते चढ़ाई। पुलिस ऐं ॾुआरियुनि में रॉकेट लॉन्चरनि ऐं एंटी एयरक्राफ्ट जो इस्तेमाल। फायरिंग सबब इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। SSP जो चवणु आहे त मुग़विन की बाज़ियाबी ऐं दहशत की अलामत बणियल जीअन जागीरानी के गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। मुल्क में कातिल कोरोना वायरस जा हमला जारी। वायरस के 63 मरीज फौत। फौतुनि जो अंग 27,125 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,512 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 4.4% रही। पनियाकिल में एडिशनल सेशन जज की अदालत में कत्ल केस जो जवाबदार फरार। सखर सेंट्रल जेल जो कैदी लियाकत चाचड़ कत्ल केस में गिरफ्तार हो। अदालत में हाज़िरी ते आयल कैदी पुलिस हिरासत में हथकड़ियुनि समेत फरार थी वियो। खैरपुर की अदालत हुक्मन ते अमल न थियण ते DSP शिकायती सेल ऐं 7 थाणनि के SHOs खिलाफ तौहीन अदालत जा नोटिस जारी। अदालत में हाज़िर थी जवाब दाख़िल कराइण जो हुक्म। सांगड़ वेझो नूर शाह स्टाफ रोड हादसो 15 वधीक ज़ख़्मी। घड़ा भरिसां M9 सुपर हाईवे ते अणॼातल गाड़ी की टक्कर में एक ॼणो फौत थी वियो।
पखे में इंडस हाईवे ते कार जे टक्कर में मेड़वासी नज़ीर चांडियो फोत। मनड़ो में रोड हादसे में ज़ख़्मी थियल शागिर्द असद जट ज़ख़्म जा सूर नसंदे फोती वियो। बख्शापुर भरसा कोट लश्कर सोहरियाणी वासी नौजवान धाड़ेलन हथां अगवा धाड़ेलन जो मुखबी निसार गोलो जे वारसन सां राब्तो बासियाबी लाइ 50 लाख रुपया मुंतलब। जेकबाबाद लॻोठ अब्बास जकराणी में पखे मां करंट लॻण सबबि ॿाड़ी फोती वई। फोती ॿाड़ी शाहीन लाशारी जे घर में रोजड़ाड़ो मची वियो।